لا إله सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आहीं अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ऐं पुछो जिब्रील जॾहिं तो खां त अॼु जिब्रील काथे जाऊं ऐं पुछो जिब्रील जॾहिं तो खां त अॼु जिब्रील काथे आऊं चकासे हर तरफ़ चयोसीं त आहे यकीन तूं आहीं अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ऐं ख़ुदा जे तरफ़ खां ग़ैबी इल्म उनखे त चइबो ख़ुदा जे तरफ़ खां ग़ैबी इल्म इनखे त चइबो तूं काबो इश्क वारनि जो तूं ई दीन सलाम तूं आहीं अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं ऐं प्यारा पाक परवर जा सुहारा सौट सरवर जा तबे तस्वीर अतहर में तबे तस्वीर अतहर में हसीननि खां हसीना ही दुनिया में दीन वारनि जे दिल में दिल नशीना ही अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं इल्म जो शहरो आय रबी ऐं उन जो तूं दरवाज़ो अदुल इंसाफ़ वारे अमीननि में अमीन आहीं अली साईं असां जो तूं अमीरुल मोमिनीन आहीं मुहम्मद जे मदरसे में पढ़ी क़ुरान के पूरो मुहम्मद जे मदरसे में पढ़ी क़ुरान के पूरो ख़त्म हद मिनट में ख़त्म अध मिनट में ख़त्म ज़हीननि खां ज़हीन आहीं दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नशीन आहीं ऐं हसन बचो कासिम हुसैन बि तो ॾिनो है दरे ऐं हसन बचो कासिम हसन बि तो ॾिनो है दरे ज़ैनुल आबिदीन जा बाबा ऐं ज़ैनुल आबिदीन जा बाबा ज़ैनुल आबिदीन तूं आहीं अली साईं असां जो तूं
अमीर मोमिनीन आहीं ऐं अंधे मानीअ घुरी तो खां त सवा उठ तो ॾिना साईं अंधे मानीअ घुरी तो खां त सवा उठ तो ॾिना साईं सखी तरताज साइल खे सखी सरताज साइल खे रंज कंदो कॾहिं बिकी नाही अली साईं असांजो तूं अमीर मोमिनीन आहीं ग़ुलाम नबी गदागर खे करे सॾड़ो चङे साईं ऐं ग़ुलाम नबी गदागर खे चढ़े करे सॾड़ो चई साईं महेश्वर जो घुरी सो घुर महेश्वर जो घुरी सो घुर सफ़ा मिसकीन तूं आहीं अली साईं असांजो तूं अमीर मोमिनीन आहीं दुनिया में दीन वारनि जे दिलनि में दिल नसीन आहीं दरबार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे रुगो पहुचूं हितड़े त बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े ऐं बेड़ो पार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे ऐं बाबा कसम शाह जी दरबार आहे औखीअ में अची ॾिसो त साईं सॾड़ो ॾींदुई सॾ साणो साणी अची पाण थींदुई ऐं एॾो कुर्ब वारो कुर्बदार आहे ऐं एॾो कुर्ब वारो कुर्बदार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे ॾिसो खैरु केॾो सुणे जो हले थो ॾिसो खैरु केॾो सुणे जो हले थो वञी झोल झल तूं सभ खे मिले थो इहो साईं सभिनि जो दिलदार आहे इहो साईं सभ जो दिलदार आहे रुगो पहुचूं हितड़े त बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे बाबा कसम शाह जी साईं दरबार आहे अची ॾिसो तबर में लाती थे बहारी अची ॾिसो तबर में लाती थे बहारी वठी खलक कए रात खाए पई थी सारी ग़रीबनि सभिनि सां वाजो प्यारो आहे ग़रीबनि सभिनि सां वाजो प्यारो आहे रुगो पहुचूं हितड़े त बेड़ो पार आहे बाबा कसम शाह जी दरबार आहे अब्दुल करीम हाफ़िज़ जुड़े शला सदाई अब्दुल करीम हाफ़िज़ जुड़े शला सदाई हथनि सां पथोड़ साईं न गरड़ो हलाई उन
शबर बिठो हिते निरवारो आहे उन शबर बिठो हिते निरवारो आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कासिम शाह जी दरबार आहे ऐं विझा देग में थी ऐं दाणा ऐं विझा देग में जे हथियार दाणा अलाह पाक वटदा ऐं तुंहिंजा थी अघाण अलाह वारनि सां ऐं तुंहिंजी तार आहे ऐं अलाह वारनि सां तुंहिंजी तार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कासिम शाह जी दरबार आहे ऐं बाबा कासिम शाह जी साईं दरबार आहे ऐं हैदर जा हुबदार हली हितड़ ईंदा नसीबनि वारा पिया महिमान थींदा ऐं बाक़ी ॿे वड़नि खे ईंदी खार आहे ऐं बाक़ी ॿे वड़नि खे ईंदी खार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कासिम शाह जी दरबार आहे साईं बाबा कासिम शाह जी दरबार आहे ऐं बचड़नि सूधो ऐं बण मां बिनो कर जतरे आहियां जीअरो छॾिबो नहीं दर जतरे आहियां जीअरो छॾिबो नहीं दर हित मूंखे मिलियो बि हितो यार आहे ऐं मूंखे मिलियो बि हितो यार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कासिम शाह जी दरबार आहे ऐं बाबा कासिम शाह जी दरबार आहे ईदल बेदवा साईं पिनण लाइ हर हर वाईंदो जतर आहे जीअरो गुलाबी पियो ॾींदो ओ मूंखे तुंहिंजे दुआमुन जी दरकार आहे ऐं मूंखे तुंहिंजी दुआमुन जी दरकार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे रुगो पहुचूं हितड़े बेड़ो पार आहे बाबा कासिम शाह जी दरबार आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह अजो याद मदीने जी आई अजो याद मदीने जी आई वो गोढ़ा गलन का सुडकाया हूँ सीने सिक सवाई अजो याद मदीने जी आई अजो याद मदीने जी आई वो गोढ़ा गलन के सुडकाऊं सीने सिक सवाई अज याद मदीने जी आई अज याद मदीने जी आई पखे हो जा उडरी
वञा पल बे हितड़े को न रहा पखे हुजा उड़री वञा पल बे हितड़े को न रहा वो एॾी जुदाई की असां बस में ॻाल्हि न काई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई वो ॻोढ़ा गलनि ते सुॾकाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई ये डकरावा गाॾऊं माणिया कीअं वञी मां मदीनो माणिया ये डकरावा गाॾऊं माणिया कीअं वञी मां मदीनो माणिया ओ रोई अखियुनि मां ॻोढ़ा थो ॻारियां बात वञण जी वाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई ओ ॻोढ़ा गलनि ते सुॾकायाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई हाजी मदीने खां मोटी आया तन वेही अहवाल ॿुधाया हाजी मदीने खां मोटी आया तन वेही अहवाल ॿुधाया ओ मूं बेरोई हाल विञाया फेर कनि निंड फिटाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई वो ॻोढ़ा गलनि ते सुॾकायाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई ओह जबल ऐं नूर नज़ारा गुंबद खदरा साईं सुहारा ओह जबल ऐं नूर नज़ारा गुंबद खदरा साईं सुहारा ओ मस्जिद नबवी मिठड़ा मुनारा कन में नका घटताई अॼु यादि मदीने आई अॼु यादि मदीने जी आई ओ ॻोढ़ा गलनि ते सुॾकायाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई वक़्तु अलाहे कॾहिं ईंदो मुंहिंजो वञण दा मदीने थींदो वक़्तु अलाहे कॾहिं ईंदो मुंहिंजो वञणो अदा मदीने थींदो ओ अर्ज़ु क़बूल ख़ुदा वटि पवंदो मारो सजण जी जुदाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई वो ॻोढ़ा गलनि ते सुॾकायाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई सुभान अल्लाह इंशा अल्लाह मदीने में तुम्हें मोटी सिंध में मूर नहीं इंशा अल्लाह मदीने में तुम्हें मोटी सिंध में मूर नहीं तुम्हें वो दिल बरजा दरत जमुनी तुम्हें रब में उम्मीद आई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई वो ॻोढ़ा गलनि ते सुॾकायाऊं सीने सिक सवाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई रोंदे दिल खे थोरी जाया
अख्तियार शाह थो नातियूं ठाहियां रोईंदी दिलि खे थोरी झायां अख्तियार शाह थो नातियूं ठाहियां ओ नाती लिखण मां मथा ॼाणा मदनी पाण लिखाई अॼु यादि मदीने जी आई अॼु यादि मदीने जी आई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ढके ताज शाह ये शहंशाह आयो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ मुको मुहिब मौला मुको मुहिब मौला चोलायो सजायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ थियो नूर नाज़लो सगोरे शहर में ओ सखी जवान आयो सुबुह जे पहरा में थियो नूर नाज़लो सगोरे शहर में ओ सखी जवान आयो सुबुह जे पहरा में ओ पखी पाण में ते बोले ॿुधायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ मुको मुहिब मौला चोलायो सजायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मको पापु थियो वा मदनी मुहाबे ओ ॾिसी कुर्बयेला कयो नाज़ुका बे ओ मको पापु थियो वा मदनी मुहाबे ओ ॾिसी कुर्बयेला कयो नाज़ुका बे ओ रबिल अवल जो शान सुहिणे वधायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ मुको मुहिब मौला चोलायो सजायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ हुया हर घटिया में हज़ारे मलाइका ओ अमड़े आमिना ले आंदा हर हराइका हुया हर घटिया में हज़ारे मलाइका ओ अमड़े आमिना ले आंदा हर हराइका ओ भली पाय जी जल रबिया ये रायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ मुको मुहिब मौला चोलायो सजायो ढके ताज शाह ये शहंशाह आयो ओ चवे सब को मानो लथो चंद्रुआ ये ओ या सुखड़ी का हितों जीतना है
चवे सबको मानो लथो चंद्रुआ ये ओ इया सुखड़ी का हितों जीतना ओ जहराज सांगरो रोशन बनायो ढके ताज शाह हे शहंशाह आयो ओ मुको मोहब मौला चोलायो सदायो ढके ताज शाह हे शहंशाह आयो सुभान अल्लाह ओ सारो जग जलवे फिर दोस थी वियो ओ गुलाम नबे जॾहिं मोहम्मद अची वियो सारो जग जलवे फिर दोस थी वियो ओ गुलाम नबी जॾहिं मोहम्मद अची वियो ओ ककर रहमत जो खुदाया वसायो ढके ताज शाह हे शहंशाह आयो ढके ताज शाह हे शहंशाह आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद अड़ियनी जो आधार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह भरो सरदार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह एड़ी इनायत कहीं ते नथी कद एड़ी इनायत कहीं ते नथी कद वीर मुहम्मद खुद बण जी जद वीर मुहम्मद खुद बण जी जद बेजारन जो यार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह सुह भरो सरदार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह हेड़े हाल में कादे हलऊं हेड़े हाल में कादे हलऊं जादे तड़न हा तादे हलऊं जादे तड़न हा तादे हलऊं तड़ियनी जो तरफदार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह तड़ियनी जो तरफदार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार याजो बाजो अल्हम्दुलिल्लाह ज़ईफ़न जो ज़िमो केर खणे हाँ ज़ईफ़न जो ज़िमो केर खणे हाँ हर को ताना तुन कहणे हाँ हर को ताना
तुन कहणे पर पो सखी सरदार आयो बाजो अल्हम्दुलिल्लाह पर पो सखी सरदार आयो बाजो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बाजो अल्हम्दुलिल्लाह सुहा भरो सरदार आजो बाजो अल्हम्दुलिल्लाह हमद जहो का हर हंद थी व्या हमद जहो का हर हंद थी व्या फकीर किताब में लिखे छा खुश खत गुजरो घोट जे मुजन साहब जन्म जो बेवक्त जन्म गुरूरन हाकमन जुल्म कया थे सख्त अब्दुर्रहीम उन्हनि जो ऊंधो क्यों वियो तख्त इब्लीस कटो बदबख्त चुको 40 ॾींहं सजाए हंद जहो का हर हंद थी विया मजहब कूड़ा कुल बंद थी विया मजहब कूड़ा कुल बंद थी विया दीन जो बानी कार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह दीन जो बानी कार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह बदअखलाक बे खुलक में आया बदअखलाक बे खुलक में आया जॾहिं मुंहिंजा साईं मुल्क में आया जॾहिं मुंहिंजा साईं मुल्क में आया वक्त खां पोइ इहो बार आजो बाजो अल्हम्दुलिल्लाह वक्त खां पोइ इहो बार आजो बाजो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बाजो अल्हम्दुलिल्लाह उर्स जी बारी खास खज़ीनो है उर्स जी बारी खास खज़ीनो जोर मिठो बा उर्स महीनो है जोर मिठो बा उर्स महीनो है हिनमें ये जो ठार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह पखन सलातूं पढ़ी पर सोया पखन सलातूं पढ़ी पर सोया अची जहकार सारी देश परी त पेरे धराए पिंबड़ियूं हंध विछाए वार साजन सब जमार गोली थी त गुज़ारियो पखन सलातूं पढ़ी पर सोया छो न खुशूं कन अॼुकल में गोया छो न खुशूं कन कल में गोया जन जो शाफी शफादार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह अड़ियनी जो आधार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह सुहे भरो सरदार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह सहन सबन जा चूं सुरहाणियूं सहन सबन जा चूं सुरहाणियूं मिड़नी महेसर पो मौजूं माणियूं मिड़नी महेसर मौजूं माणियूं ओ गुलाम नबी कमटार आयो बायो अल्हम्दुलिल्लाह
अड़ियनी जो आधार आयो वायो अल्हम्दुलिल्लाह सुहे भरो सरदार आयो वायो अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह सुभान रात में अल्लाह अल्लाह हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में मालिक यादो शाह मदीना मालिक यादो शाह मदीना सिकड़िया में प्या फाटन सीना सिकड़िया में प्या फाटन सीना हिन सभनी फकीरन जा फिक्रात में हिन सभनी फकीरन जा फिक्रात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में आयो हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में आयो सुभान अल्लाह और परे खा पहुंची रहा है शकू और परे खा पहुंची रहा है शकू बिगड़ल बेका रन जो बिला है शकू बिगड़ल बेका रन जो बिला है शकू अज बणियो मुक तर मुलाकात में अज बणियो मुक तर मुलाकात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में दाऊ दुखन जी केर बेदी दो दाऊ दुखन जी केर बेदी दो उन वक्त आका अज बेजा जी दो उन वक्त आका अज बेजा जी दो हुजे कोई मन रे या महलात में हुजे कोई मन रे या महलात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में आए दोस्त यचन था दर्जे बदर जे दोस्त यचन था दर्जे बदर जे वाह विडो के सेठ थी भर जे वाह विडो के सेठ थी भर जे जे पोतिए मदह खान जज्बात में जिए पोतिए मदह खान जज्बात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में आए हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूबा महफले नात में आयो महबूबा महफले नात में आए सुभान अल्लाह कोकल में गो निधन को ना है कोकल में गो निधन को ना है पुनल में पूरी है ये पकवा है पुनल में पूरी है ये पकवा है थींदो साणी सबिन साण सक रात में थींदो साणी सबिन साण सक रात में
आयो महबूब महफले नात में आयो महबूब महफले नात में हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूब महफले नात में आयो महबूब महफले नात में सुभान अल्लाह जटिया महेसर कुछ भी न जानी जटिया महेसर कुछ भी न जानी सदके मुहम्मद जे सबको सुञाणी सदके मुहम्मद जे सबको सुञाणी हिन सिंधड़ीअ जी कुंड कुड़ छिकाए नात में हिन सिंधड़ीअ जी कुंड कुड़ छिकाए नात में हिन सिंधड़ीअ जी कुंड कुड़ छिकाए नात में आयो महबूब महफले नात में आयो महबूब महफले नात में आए हिन सोहिणी सदो री भली रात में हिन सोहिणी सदो री भली रात में आयो महबूब महफले नात में आयो महबूब महफले नात में सुभान अल्लाह सुभान अल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लइलाफि कुरैश इलाफिहिम रिहलतश शिता'i वस्सैफ फलियअबुदू रब्ब हाज़ल बैतिल्लज़ी अत्'अमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम अल्लाहु आमीन अल्लाह आमीन या रब्बल आलमीन अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व आलिहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम जमा सवारी अल्हम्दुलिल्लाह मौलूद तमाम बेअंतहा चा टाइम घणो वठी आहे असां मुख़्तसिर सोने अली सही सिफ़त कंदासीं पोइ दुआ घुरूं हज़रत अली साईं रज़ियल्लाहु अन्हु असहाबन सगोरन सां वेठा हा कंहिं असहाबी अर्ज़ कयो या अली मुश्किल कुशा शेर खुदा कुरान शरीफ़ जे बारे में तव्हां असांखे को बयान ॿुधायो हज़रत अली साईं शेर खुदा पाण फरमायो मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमान कयो त क़ुरान हिकिड़े तरीक़े सां ज़ाहिरी क़ुरान में माना ई आहे ऐं ॿिए तरीक़े सां क़ुरान में बातिनी माना ई आहे ज़ाहिरी अरबी में जेकी
इंसान पढ़ी रहियो आहे उनजे हेठां जेकी ज़ाहिरी माना आहे वो हर कोई समझी रहियो आहे। पाण फरमायूं जेकी बातनी माना क़ुरान जी आहे अल्लाह ताला क़ुरान में बातनी एॾो गुझ रखियो ई आहे जो कोई कीन समझी रहियो आहे। अर्ज़ क्यों या अली मुश्किल कुशा शेर खुदा कुझ ई ॿुधा। पाण फरमायूं अल्लाह ताला जेको क़ुरान नाज़िल कयो आहे मख़फ़ी राज़ रखिया ई आहिनि। तव्हां असहाबी बि सुहिणे रसूलुल्लाह जा ई शागिर्द वेठा ई आहियो। तव्हां सिर्फ़ हिकिड़े टिपे जी ज़ाहिरी माना त ई ॿुधायो था पर बातनी हिकिड़े लफ़्ज़ जी मूंखे माना ई ॿुधायो। अर्ज़ कयूं सोणल कहिड़े टिपे जी चए सूरत फतह जी हिकिड़ो अल्फाज़ आहे मां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह ताला जेको मख़फ़ी राज़ रखियो आहे क़ुरान सॼे में तव्हां बि रसूलुल्लाह जा शागिर्द हो न पोइ इन हिकिड़े टिपड़े जी छड़ी बातनी जेको मख़फ़ी माना आहे उहो ॿुधायो। अर्ज़ कयूं साईं ॿुधा पाण फरमायो यदुल्लाह फौक ऐदीहिम सवा लखी असहाबी थी गुज़रिया ई आहिनि। अल्लाह ताला जेको मख़फ़ी माना रखी आहे टिपे जी कंहिंखे ख़बर की नाहे। ज़ाहिरी ॿुधायूं सही इहा ज़ाहिर माना आहे बाक़ी मख़फ़ी क़ुरान जे राज़ जी कंहिंखे ख़बर न आहे। पाण फरमायूं मां तव्हांखे थोरो ई अल्लाह जे क़ुरान जो बयान ॿुधायां। तव्हां चवंदा हो थी जन्नती अल्लाह ताला ई ख़ल्क़ी आहे वॾा इनाम इकरामी आहिनि। उहा जन्नत कहिड़े ई इनामनि सां ई कहिड़ी शइ सां मिलंदी आहे। कोई भी कम कर तो उहा शइ हासिल च थींदी आहे दुनिया में पर जन्नत कहिड़ी शइ सां हासिल थींदी आहे इहो ॿुधायो। असाबनि जो निमाज़ सां ज़िक्र सां ई रोज़े सां हज सां हर शइ दीनिया कामनि सां पाण फरमायूं निमाज़ में ई छा पढ़ंदो ई आहे। अलहम्दो चे अलहम्दो कुराना ज़िक्री ला इलाह भी कुराना हज जाई अहकामी कुरानी आहिन हर शइ में ई कुरानी कुरान आहे। अल्लाह ताला दर्जा ई जन्नत जा बेहश्त जा जेको बाने खेरींदो आहे कुरान जे ई पढ़ण सरींदो आहे। हाणे अल्लाह ताला हिकिड़ी जॻह ते चए थो बाना मां तोखे चई रहियो आयात दुनिया खां मुंहुं मोड़े वञ आख़िरत ॾे तवजही कर ऐं उहो कहिड़े छा बानो करे मूंखे ॿुधायो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे राति ॾींहं बि आयत में फरमाए रहियो आहे बाना दुनिया जे कमनि में क़ुरान में चई रहियो आहे मसरूफ़ आहे राति बि मसरूफ़ ॾींहं बि मसरूफ़ मां रब चई रहियो आहियां राति बि क़ुरान तूं ई पढ़ दौर कर ॾींहं बि क़ुरान पढ़ ऐं 24 कलाक राति हुजे ई ॾींहुं हुजे ई बन मुंहिंजे क़ुरान में मसरूफ़ रह। हाणे सम्झो था न किसो हज़रत अली साईं फरमायो हर इंसान 24 कलाक दुनिया जे कमनि में मसरूफ़ पर रब चाहे थो माना राति बि क़ुरान में पढ़ ॾींहं बि क़ुरान पढ़। पाण फरमायो अल्लाह ताला फरमायो आहे रसूलुल्लाह फरमायो आहे क़यामत जॾहिं हाफ़िज़नि खे अल्लाह ताला फरमाईंदो
अलहमदो खां वठी वनास तई पढ़दो ई वञ सॼी खे दुनिया खे मुंहिंजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह इहो फरमान जारी कयो बानो ई हाफ़िज़ ई अलहमद पढ़दो वनास ताईं उहा हिकु हिकु अखर में पौड़ी थींदी वञी वनास ते आख़िरी टिपनि ते में ईंदो अल्लाह ताला चवंदो सतनि जनतनि जेतिरी तोखे मां कुन कयो आहे एतिरी जन्नत ई अथी माना पौड़ी हिकु अखर थींदो मक़सद माना दर्जो ई क़ुर में मिलंदो ई आहे पाण फरमायो हर शइ क़ुर अहिड़े तरीक़े सां हज़रत अली सही फरमायो त क़ुर शरीफ़ पढ़ो नमाज़ पढ़ो ज़िक्र कयो हज कयो ज़कात आंदियो ऐं ॿिए रिवायत में अचे थो सुहिणल फरमायो अल्लाह ताला फरमाए रहियो आहे हदीस पाक में सुहिणे महबूब फरमायो आहे अल्लाह जे क़ुर फरमायो आहे माना तुंहिंजी ज़बान जेकी मां पैदा जमल कई कुदरत सां पए माना मां चयो मां जो तूं इन ज़बान सां क़ुर पढ़ दे माना मां तुंहिंजी इरादो करे इहा ज़बान ठाहियां पियो त मुंहिंजे महबूब जी सिफ़त तूं कंदे सुभान अल्लाह पोइ अल्लाह जे वली कंहिं चयो आहे ज़बान जेकी ठाही आहे मां सोहणे महबूब जी सिफ़त लाइ ऐं ज़बान जेकी मूं ठाही आहे क़ुर जी सिफ़त लाइ सोहणे अली साईं फरमायो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं दुनिया ते जलवा अफ़रोज़ थिया पोइ पींघो पाक पाणे झूले पियो पोइ आसमान में इहो आवाज़ बीबी हलीमा पाण फरमायो अचे पियो सो जा मेरा नबी मूसा जैसे नबी तेरे लिए सो जा मेरा नबी आदम जैसे नबी तेरे लिए सो जा मेरा नबी यूसुफ जैसे हसीन तेरे लिए सवा लख नबी जेके भी यही अल्लाह ताला जो आतफी आवाज़ जो मिठा तुंहिंजे लाइ पैदा कयो आहे मिठा इहा सूखड़ी जेको क़ुर सदियुनि जूं सदियूं जहान ठहियो ई न हो जेको मां अज़ल खां ई ठाहियो हो सोहणल थियो क़ुर तुंहिंजे मथां ई नाज़ुल कयो आहे जे मके में हुजे रस्ते में हुजे मदीने में हुजे जिथे ई हुजे क़ुर तो ते ई पोयों मथों नाज़ुल थियो आहे अल्लाह ताला च फरमायो आहे क़ुर जहिड़ी सूखड़ी दुनिया ते ई कीन आहे क़ुर अहिड़ो ई आहे दुनिया में कमु ॾींदो आहे क़ुर अहिड़ो ई आहे क़बर में कमु ॾींदो आहे क़ुर अहिड़ो आहे क़यामत जरी सुहिणली साईं फरमायो कमु ई ॾींदो क़ुर अहिड़ो आहे क़यामत खां पोइ जन्नत में बि कमु ॾींदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो क़ुर पाक खे तो कुदरत जी ज़बान आहे जिथे मां हुजा तो उते ई हुज क़ुर चवंदो दुनिया जे जहान में हाफ़िज़ ई मांखे पढ़ंदो ई हुयो यारी मूं सां रखी हस मोहब्बत मूं सां ई दोस्ती ई रखी हस नंढपण में मदरसनि में पढ़ंदो दुनिया में मस्जिदनि में पढ़ंदो मदरसनि में पढ़ाईंदो सारी हयाती मूं सां ई इहो क़ुर जो हाफ़िज़ मोहब्बत रखी आहे क़बर में ई सारी ज़िंदगी जेकी हूंदी
कबर में सोने अली सही फरमायो कुरान हाफिज सां गॾु हूंदो सुभान अल्लाह पर पाण फरमायो यको कुरान पाक कबर में गॾु महशर में गॾु उथण महल गॾु ऐं क़यामत जे ॾींहुं गॾु जन्नत में बि गॾु चवंदो हाणे जन्नत में अल्लाह ताला फरमाईंदुसि तूं छॾे आ हेॾे आ चवंदो न चवंदो दुनिया में इन यारी रखी चवंदो क़ुरान चवंदो त जन्नत में मां वियो आहियां मुंहिंजो हाफ़िज़ चवंदो त हाणे मांखे क़ुरान शरीफ़ छॾे वियो जन्नत में गॾु उते ई रहंदुसि दुनिया में हिन यारी निभाई मां दुनिया में भी निभाई क़यामत में कबर में जन्नत में भी मुंहिंजी यारी इन्ही सां आहे सिर्फ़ जंहिंजी मोहबत हुजे ॾोही हूंदो साड़ी मोहब्बत हुजे जो पाक हुजे तभी मोहब्बत ही हुजे अहिड़े तरीक़े सां सोने महबूब फरमायो जॾहिं क़ुरान शरीफ़ नाज़ुल न हुयो 1.25 लख नबी आया तो अल्लाह ताला फरमायो पए दुनिया जो जहान छो छो ही आहे का शय इन्ही में ना है जॾहिं मां मोहम्मद रसूलुल्लाह जलवो अफरोज़ थियुम जॾहिं इकरा अईल थी 30 सिपारा आया अल्लाह ताला फरमायो जीअं रूह इंसान में पवे अॻे ईअं ढांचो ई दुनिया जो जहान ई हुयो हाणे मद मिठा तू आयो आहे ऐं क़ुरान नाज़ुल थियो आहे मिठा इन ढांचे में हाणे रूह पियो आहे सोने अली साईं सोने महबूब फरमायो क़ुरान आयो मन है दुनिया जो रूह हलाए रहियो आहे पाण फरमायो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जमल क़यामत ईंदी दुनिया जो निशानियूं क़यामत जो निशानियूं सभे ॿुधाई पाण फरमायो आख़िरी निशानी जॾहिं क़ुरान उॾरंदो क़यामत अची वेंदी जीअं माण्हू मरे रूह निकिरे जमल रूह इहो क़ुरान ई आहे दुनिया जो जमल निकितो ई दुनिया ई ख़तम थी वेंदी सुभान अल्लाह हर शइ क़ुरान में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कहे हमरा चयो जैसे मां टोपी जो शौकीन आहियां क़ुरान में टोपी काफ़र चो त आहे पाण फरमायो हा फिलाणी सूरत में अल्लाह ताला फरमायो है क़यामत जॾहिं हाफ़िज़न खे ताज पाराई ईंदो ताज जो मक़सद ई टोपी आहे अहिड़ी टोपी आहे जेको न हिते न हुते उहो ताज अहिड़ो ई आहे हिफ़्ज़ जेको कंदो जो कहीं खे न मिलंदो असांजे क़ुरान में ताज टोपी बि आहे काफ़राणियूं सेहरा चवंदियूं वेठियूं आयूं चई मिठा असां सेहरो चवंदियूं आहियूं तुंहिंजे क़ुरान में सेहरो आहे चए हा अल्लाह ताला फरमायो आहे रहमान सूरत फबिअय्या आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इन्ही सेहरे खां मथे ॿियो कहिड़ो सेहरो आहे उन्हनि मायुनि जो सही ॿुधायो कंहिं असाबी खे चई ॿुधाई मायुनि रोई ॾिनो इन्ही जहिड़ो सेहरो कोई न थींदो ॿुधाए आहे क़ुरान शरीफ़ में हर शइ रखियल क़ुरान आहे त हर शइ सोने अली सही फरमायो मेवा मिलन जन्नत जात जेको क़ुरान पढ़े दुनिया ते जेको ई मरी वञे जो क़ुरान जो सूरत ई पढ़ंदो पोयां ई ख़त्म ॾींदो अल्लाह ताला फरमाईंदो मलाइकनि खे क़ुरान जो सूरत पढ़ियो आहे ऐं पोयों ई कुल पढ़ियो आहे आयतल कुर्सी पढ़ियो आहे बख़्शियत दुनिया जा जेके भी तुणी ताम हुजन इते न पुॼंदा जन्नत जा समूरा मेवा ई खे अता फरमा पाण फरमायो अल्लाह ताला उन्ही खे मज़ार में हूंदो या जन्नत में हूंदो या काथे भी हूंदो उनजो रूह जीअं माखी जो मनारो आहे
ॾिठो अथव न ईअं टुंग टुंग करोड़े ताम ईअं उहो दस्तरखान उन में ताम बि हूंदा मेवा हर क़िस्म जा हूंदा चवंदा हे दुनिया ते कुल शरीफ़ पढ़ियो आहे उन जे एवज़े में अल्लाह ताला जन्नत दहे ताम मेवा भी इन्हीं में ताम भी में शफा भी इन्हीं में आहे वानो नज़्ज़लु मिनल कुरान मा हुवा शफाउ व रहमतुल लिल मोमिनीन का भी दवा सा न छुटे कह हकीमन खौ न छुटे कह तबीबन खौ न छुटे कुरान जी आयत पढ़ी कुरान सारो ही शफा है अहिड़े तरीक़े सां जे मौलूद चयो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाते ऐं अल्लाह ताला फरमाए रहियो आहे व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला जई जी माना ई आहे सुबुह भी मुंहिंजे यार जी तारीफ़ कर ज़ोहर भी मिठे महबूब जी तारीफ़ कर रात शाम भी महबूब जी तारीफ़ कर रात जे टाइम भी महबूब जी दुनिया में हज़रत अली सही फरमाईंदो आहे त कंहिंखे शौक़ थींदो ई आहे त हे कमु कया अल्लाह ताला फरमाए थो का शइ न खपे माना व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकरतन व असीला अल्लाह ताला खे अर्ज़ कजे बानो चवे बाक़ी छा खपे जे मूंखे खपे त पंहिंजे महबूब जी तारीफ़ खपे जैसे कीअं खपे त ॿी का शइ नथी वणे अल्लाह ताला फरमाए सुबुह भी महबूब जी तारीफ़ हुजे ज़ोहर भी रात भी ॾींहुं भी शाम भी 24 कलाक में मुंहिंजी रब जी मर्ज़ी हुजे महबूब जी तारीफ़ करे अहिड़े तरीक़े सां मुस्तफ़ा करीम जी तारीफ़ हुजे हज़रत अली सईं जी तारीफ़ हुजे 1.25 लाख नबियनि जी तारीफ़ हुजे औलिया अल्लाह अहिड़नि जी तारीफ़ हुजे महबूब जा बच्चा ई आहिनि हज़रत अली सईं जा बच्चा ई आहिनि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मज़ार में जेको वञे को ॿाहिरियों पुछे तू छो वियो आहे ते या मज़ार ये माण्हू पुछंदा आहिनि न तू निकितो अचे ॿाहिरों सोणे रसूलुल्लाह फरमायो औलिया अल्लाह ॾे जो तू वियो आहे इहा आहे त मज़ार ये माण्हू खोड़ चवंदा आहिनि पोइ छो वएं तू ॾिठोसीं हाणे फरमायो तू चवजांइ ईमान हुजे त हा मां अंदर वियो आहियां जीअं ज़ाहिरी हुजरे में को बादशाह वेठो हुजे ईअं ई बादशाह ॾे वियुमि उहो बादशाह वेठो ई आहे रसूलुल्लाह जी हदीस आहे उहो चवे कीअं तो ॾिठो तूं चओ मां न ॾिठो त न ॾिठो पर उन त मूंखे कासिम पीर ॾिठो आहे मां महबूब तोखे चई रहियो आहियां वो ज़ाहिरी अल्लाह जो वली तव्हां कब्रनि में ॾिसनि था तव्हांजूं दुआयूं ॿुधनि था अशरक में तू हुजे वली कासिम पीर के सगड वो मज़ार में तोखे ॾिसी रहियो आहे अशरक ते मग़रिब थोरी शइ आहे जन्नत के ॾिसी रहिया आहिनि मज़ार मां अर्श कुर्सी रब वेठो ई आहियां हक़ीक़ी सूरत में मूंखे भी ॾिसी रहिया आहिनि पाण फरमायूं मां रब खे पंहिंजी ज़ाती ताक़त हर शइ कयां थो पर मां अल्लाह जे वलियनि खे इहे मुंहिंजा यार आहिनि सारी ताक़त मां जेको अता कई आहे पंहिंजे यारनि खे कमी त न ईंदी न पाण फरमायो अल्लाह ताला फरमायो महबूब ख़ुदा खे कमी ईंदी मां पंहिंजे यारनि खे ताक़त ॾिनी आहे जेको हिकु चए थो पोइ
5 ई अचनि था, को 100 ई अचनि था, को 500 ई अचे थो। मुंहिंजो यार जेकी मुंहिंजी मर्ज़ी ई मूजिब तक़दीर जेकी मूं लिखी ई आहे उहो सवाली थो अचे। तक़दीर खे चवां थो मुंहिंजो यार जीअं चवे उहे ई लिखजी वञो। मां रब खे कमी कोन्हे, मूंखे पंहिंजो यार ई कासिम पीर राज़ी करणो आहे। या अल्लाह छो थो राज़ी करे जे मिठे महबूब जो बचड़ो ई कासिम पीर आहे। जे उहो महबूब त बच्चो बि मुंहिंजो महबूब आहे। जीअं सोणे महबूब सां प्यार मां जोई आहे, अल्लाह ताला फरमाए रहियो आहे ईअं मिठड़े ई बचड़े ऐसा जेके ई सैयद ई आहिनि, हज़रत अली सही औलाद, रसूलुल्लाह जी औलाद, इमाम हसन हुसैन जी औलाद, ज़ैनुल आबिदीन जी औलाद जेके बि आहिनि, महबूब मिठे मोहम्मद सां प्यार उनजे बच्चन सां बि मुंहिंजो प्यार आहे। तव्हां उन्हनि प्यारनि वटि वेठा हो। अल्लाह जो औलिया अल्लाह है सोनो कासिम शाह बादशाह मुंहिंजे महबूब अञा सोने महबूब मेराज रात अर्ज़ कयो चे मां को कंहिं ख़िते ॻोठ जो त पाण अल्लाह ताला फरमाए तूं हुनखे नबी त न कयो, कंहिं मुल्क जो त न कयो थी चे न साईं। अल्लाह ताला फरमाए न सारे जहान जो नबी या अल्लाह पूरी दुनिया जो नबी जहानन जो नबी जेके मदीने शरीफ अचनि रोज़े ते ई अचनि या ज़ाहिर मुंहुं ॾे अचनि जो रूए ज़मीन में उहे न अची सघनि। ग़रीब ई घणा ईअं ई आहिनि मुंहिंजी मज़ार ते न जो पहुचनि तो उहे पुछनि जो छा चवां। अब सभु हज ते वेंदा हो छा? चढ़ो कलाती निकिरी पओ घणा हुआ 20,000 कलाती वेंदो न वेंदो। चवे न तव्हां ग़रीब बि आहियो पुॼी बि न सघंदो पंधड़ो परे आहे। चवे न मुंहिंजो बच्चो जिथे ई हुजे उनजी चौड़ाठ पहुते उनजी चौड़ाठ चुमी मुंहिंजे बच्चे जी चुमी त चवेसि मां मोहम्मद रसूलुल्लाह जी चुमी थी। कीअं चे दुनिया जा सरदार ई आहिनि बादशाह ई आहिनि मुंहिंजे बच्चे जो बंगलो ई 100 को परे हुजे को जो वञे चवे मां बच्चे ॾे वियुमि ईअं सम्झ अबे ॾे वियो आहियां तूं नबी आहे तुंहिंजे बच्चनि ॾे वञनि जाथे काथे किंडाए छॾिया ई आहिनि जीअं उम्मत ई उहा चए अवां जे बच्चनि उहो तुंहिंजो ई बचड़े जी मज़ार ॾिठी ॼण चओ त तुंहिंजी मज़ार हुई ॾिठी आहे। कासिम पीर जी जंहिं मज़ार ॾिठी हज़रत अली सईं मज़ार ॾिठी आहे जंहिं कासिम पीर जी जंहिं मज़ार ॾिठी हुसैननि जी मज़ार ॾिठी आहे जंहिं कासिम शाह जी मज़ार ॾिठी ज़ैनुल आबिदीन जी ॼण चओ मज़ार ॾिठी आहे जो उहो ग़रीब ई आहे। अब पियो पुट में फ़र्क़ु आहे छा को उम्मत मंझूं को फ़र्क़ु न आहे न को नबी जे बच्चनि जो फ़र्क़ु थींदो न थींदो न। पाण चवंदा आहियूं असांजा बचड़ा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जबल जे तरफ़ ॾे विया। इहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रिवायत करे थो जबल जे तरफ़ हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल जे तरफ़ विया। हज़ारे अबू बकर सिद्दीक़ फरमाए रहियो आहे पंध करे विया बीठा हिकिड़ो ॾिठे चे अबू बकर इहो उठ थो रोए ॾिस त सही इहो छो ई रड़ियूं करे रहियो आहे। इहा चङी तरह ॻाल्हि ॿुधो आहे घुरी वयो त हमरा बीठो उन खे पुछई त इहो उठ कारे ऐं कुझु रंग जो इहो छो थो रोए
छो तो इहो रड़ियो करे रहियो आहे उन चुस्त इनी जो गोरो ही फिरी अखियुनि खां गायब थी वयो आहे इहो गोरो जे गायब थियण में इहो उठी रोई रहियो आहे सम्झो था न सर मां जो ये चवण हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दड़े उन जबल ते हिन तरफ़ सिंधड़ी ॾे फिरी बीठो संझ जे तरफ़ रे ईअं ई रोई रहिया बेअंता जीअं उठ जो ॾिठुमि ॻोढ़ा वेही रहिया आहिनि हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तेज़ी साई ॻोढ़ा मुबारक वही रहिया वॾो रोई रहियो हिन तरफ़ ॾे मल रोई रोई रसूलुल्लाह खे परचायुमि मां चयो साईं छो रोई रहियो आहे जे उठ जो गोरो हिकिड़ो गाइबी जबल ॾियो फिरी वियो आहे उठ रोई रहियो आहे जानवर आहे पर मुंहिंजा लखे बच्चा इन सिंधड़ी जो नाग न हुयो पाण फर्म हिन तरफ़ ॾे मुंहिंजा बचड़ा लखे ॾह विञाए रहियो आया समझो था न करोड़े बच्चा हिन तरफ़ ॾे विञाए रहियो आहियां हिकु गोरे जे करे कहिड़ो जानवर रोई रहियो आहे मां लखनि बच्चा मूंखां गायब थी विया आहिनि अल्लाह ताला जो अमर आहे मुंहिंजा महबूब लखे बच्चा अल्लाह जे वली जेके आहिनि दुनिया में पखेड़ जीअं तुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ न थिए उहो रब जे आर्डर सां पखेड़िया आहिनि बच्चो जुदा थिए गोरो जुदा थिए उठ जो रोए मां मुहम्मद रसूलुल्लाह जा करोड़े बच्चा हेॾे गायब थी विया आहिनि तॾहिं मूं रोई रहियो आहियां ॿी जॻह ते हमरा हिकिड़ो मिलियो दरिया जे कंठार ते असां बि लिखियमि त भॼंदो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो काॾे भॼे थो जैसे ज़मीन हुयूं खूह हुया बाग हुया मां जो पुट हेखी हुयो गायब थी वियो आहे सॼो ज़मीन विकिणी ॻोल्हिया आहे ॻोल्हियो आहे पर पुट नथो लभे चवनि था दरिया जे पार वञा पोइ ही भॼां थो त कीअं टपां पंहिंजो पुट ॻोल्हे रहियो आहियां ईअं चवण त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेअंतहाई रोयण लॻो असां बि पुछो साईं छो था रोयो जे हिकिड़ो पुटड़ो हिन जो गुम थियो आहे त ॾिस खूह वया ज़मीन वयूं उन चयो त कर्ज़ खणी वी पुट ॻोल्हे रहियो आहियां चए तो दरिया खे पुल कोन्हे चवां तो कीअं टपा को बेड़ो ॾिसां परे पासे वञी ॻोल्हियां मुंहिंजा लखे बच्चा गुम थी विया आहिनि तॾहिं मूं रोई रहियो आहियां रूए ज़मीन में पखेड़िया आहिनि जंहिं उमतिया या को ॿियो इंसान आहे जेर बि आहे जे कदुर पुट जो अथसि हे उम्मत मझूं आहे पोइ मां नबी खे कहिड़ो बच्चे जो कदर हूंदो इहो सहणो आहे न रोए थो बाक़ी मुंहिंजा बच्चा मां नबी खे पंहिंजे बच्चनि जो कदुर कोन्हे कदुर बि मान्या ईमान बि मान्या ज़िक्र बि मान्या हर शइ मान्या अम्मा जी सुञाण ॾिनमि नानी जी ॾिनमि मासन जी ॾिनमि तव्हांखे सुञाण सिखाई मूं मुहम्मद मूंखे बि पंहिंजे बच्चनि जी सुञाण आहे सही कीअं उम्मत मथां बच्चा कुर्बान कया आहे हज़रत कासिम शाह बादशाह मदीने शरीफ जो आहे अल्लाह लश्कर शरीफ सां आकाश शरीफ पढ़ियुमि पाण फरमायूं मिठे महबूब हथनि सां मूंखे हिते मोकिलियो ई आहे मां दिलि में सोचियो त जॾहिं आहे पोइ ज़ैनुल आबिदीन जो बचड़ो आहे त रसूलुल्लाह त अॻु जेको रहलत करे आहे पाण फरमायूं तो ख़बर आहे
सारो जहान मां जो नबी हलाए रहियो आहे। काशो शरीफ में हज़रत हाफ़िज़ सभु चवंदा आहिनि त ईअं छा हूंदो। हज़रत हाफ़िज़ मुहम्मद सिद्दीक़ असांजे ॾाॾे खे हाफ़िज़ महमूद खे जो गोले जे ॻोठ में आहे उन खे अता कयो। असांजो ॾाॾो उन वटि 30 सिपारा पढ़ियो आहे। पग ब पग ईंदो ई कश्फ रहियो आहे। पाण फरमायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे हथनि सां ई मोकिलियो आहे। इहे जेके ई लश्कर पियो आहे इहे बि रसूलुल्लाह जा बचड़ा ई आहिनि। रसूलुल्लाह रोज़े में ज़ाहिरी सूरत में घुराए पाण फरमायूं हिते ई वञ लश्कर खे चई हे बि हुसैन जा बच्चा ई आहिनि। कासिम पीर भी हुसैन जो बच्चो ही है। तव्हां भी हजरत अली साईं जा बच्चा ए भी हजरत अली साईं जो बच्चो मां जो भी ए बच्चो तव्हां भी ए बच्चा। खबरदार लश्कर कासिम पीर जो सरदार ही है। पाण फरमायो सारे जहान जो हुक्म अज भी मां जो महबूब ॾेई रहियो आहे। जे मुस्तफ़ा करीम हुक्म न ॾे जहान ज़र्रा ज़र्रा थी वञे। पाण फरमायो नबी तो हुक्म ॾेई रहियो आहे। कबरनि वारनि वलियनि खे हिकु टाइम घुराईंदो आहे। सभिनी खे हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहे। सभे वली कबरनि वारा कम कंदा ई आहिनि। ऐं ज़ाहिरी वली जेके ई आहिनि उन्हनि खे हुकुम थींदो ई आहे। बातनी में रोज़े शरीफ़ जॻह वेंदा ई आहिनि। हयातुन नबी आहे उन्हनि खे हिकिड़ो लफ़्ज़ ई कमान कंदो आहे। ज़ाहिरी वली कम कंदा ई आहिनि। सारो जहान कबरनि वारा वली हलाए ई रहिया आहिनि। सारो जहान ज़ाहिर वारा पाण कासिम पीर फरमायो हलाए ई रहिया ई आहिनि। सभु कानून मुहम्मदुर रसूलुल्लाह जो हली ई रहियो आहे। जेकॾहिं रसूलुल्लाह कानून न हलाए अल्लाह जा वली न हलाइनि इहो सारो जहान ज़र्रा ज़र्रा थी वञे। तव्हां ख़ुशि नसीब हो हज़रत अली साईं जी 21 शरीफ़ में आया हो और अहिड़े अल्लाह जे वली वटि आया हो। मुस्तफ़ा करीम जो बचड़ो ज़ियारत करो था हर शइ तो सभे ख़ुशि नसीब हो। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।